अब्दुल्ला बिन ज़ुबैर जो यज़ीद जी बैत खां इनकार करे मक्का मुअज़्ज़मा ॾे वियो हुयो। तंहिं उते वञी लश्कर गॾु कयो ऐं यज़ीद सां जंग करण लाइ तयारी कई। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन उन तयारीअ में इब्न ज़ुबैर सां शामिल न थिया। यज़ीद इब्न ज़ुबैर जी तयारीअ जो ॿुधी हिकिड़ो लश्कर तयारु करे मक्का मुअज़्ज़मा ॾांहुं रवानो कयो। इब्न ज़ुबैर यज़ीद जे लश्कर खे सख़्तु शिकस्त ॾिनी ऐं संदसि सिपह सालार खे गिरफ़्तार करे माराए छॾियईं। उहा ख़बर जॾहिं यज़ीद खे पहुती तॾहिं जली ख़ाक थी वियो ऐं आराम फिटी पियुसि। दोस्तो, वाक़ई करबला जे बारे में बुनियादी सबब जेके आहिनि उहे असां हेठि ॾिनल वीडियोज़ में शेयर करे रहिया आहियूं। जेकॾहिं तव्हांजे साम्हूं हीउ वीडियो नओं अचे थो त हेठि ॾिनल ॿिया वीडियो ज़रूरु ॿुधंदा, जीअं तव्हांखे वाक़ई करबला जे बारे में मुकमिल ऐं तफ़सील सां ॼाण मुहैया थी सघे। उन सां गॾु गुज़ारिश कंदासीं त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं उन सां गॾु बेल आइकन बटण ज़रूरु प्रेस कजो। असां मौजूदा वक़्त में कूफ़ियुनि तरफ़ां कोठ जो ज़िक्र कयूं था त कूफ़ा जे बुज़दिल रहाकुनि खे जॾहिं ख़बर पई त हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन यज़ीद जी बैत खां इनकार कयो आहे ऐं यज़ीद जे लश्कर खे इब्न ज़ुबैर मक्का मुअज़्ज़मा में शिकस्त ॾिनी आहे, तॾहिं संदन वॾनि अमीरनि जे सहियुनि सां हिकिड़ो लंबो ख़त इमाम हुसैन अलैहिस्सलाम ॾांहुं लिखियाऊं, जंहिं में ॾेखारियाऊं त असीं अव्हांजे ख़ानदान जा सचा फ़िदाई आहियूं। जमल ऐं सफ़ीन जो जेके जंगियूं हुयूं, अव्हां जे वालिद हज़रत अली अलैहिस्सलाम जा सचा मददगार रहिया हुआसीं। असीं बनी उमैया ऐं यज़ीद जा पुराणा दुश्मन आहियूं। जंहिं सूरत में पैगम्बर इस्लाम जो औलाद मौजूदु आहे तंहिं सूरत में ॿिए कंहिंखे हक़ु कोन्हे जो ख़िलाफ़त जी दवा करे। ख़िलाफ़त बाबति यज़ीद जी दवा बिल्कुलु बातिल आहे। वक़्तु आयो आहे जो अवीं हक़ जो झंडो खड़ो कयो। असीं सभु अव्हां जी मदद करण लाइ ऐं पंहिंजो पाण खे क़ुर्बान करण लाइ तयारु आहियूं। असांखे शराबी, ज़ानी ऐं फ़ासिक़ ख़लीफ़ो न घुरिजे। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ही ख़त पढ़ियो, मगर कूफ़ियुनि जी बेवफ़ाई ऐं कज अदाईअ खां बि चङी तरह वाक़ुफ़ हुया। तंहिं करे तहमुल ऐं वीचार में पइजी विया ऐं पंहिंजनि दोस्तनि ऐं अज़ीज़नि सां सलाहूं करणु लॻा। दोस्तनि ऐं अज़ीज़नि हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन खे सलाह ॾिनी त बहितर ईअं आहे त अव्हांजो सोट मुस्लिम बिन अकील ॻुझीअ तरह कूफ़ियुनि जी हालति जाचे अचे। जेकॾहिं कूफ़ियुनि में सचाई ऐं जंगी जुरत नज़र अचेसि त पोइ अव्हां खे ख़त लिखी मोकिले त उन मूजिबि गौर वीचार कजो। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे उहा सलाह पसंदि आई। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन ॾांहुं कूफ़े जे अमीरनि ऐं सरदारनि जा 150 खनि ख़त अची चुका हुआ, जिन में तमामु घणे क़दुरु इल्तिजाउनि करण सां गॾु हीउ बि लिखियलु हुयो त जल्द हेॾां अचो। जेकॾहिं असांखे ज़ालिम यज़ीद जी ज़बरदस्तीअ खां न अची छॾाईंदव त क़यामत जे ॾींहुं असीं अव्हांजो दामन पकड़ींदासूं ऐं दाद रसीअ लाइ ख़ुदा ताला खे पुकारींदासूं त ए असांजा रब, असां ते ऐं असांजे औलाद ते हज़रत हुसैन इब्न अली अलैहिस्सलाम ज़ुल्म कयो जो असांजो दाद न कयईं। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन ख़ुदा तर्स इंसान हुआ। तन हज़रत मुस्लिम बिन अकील खे पंहिंजो नाइब करे कूफ़े ॾांहुं रवानो कयो ऐं कुझु हिदायतूं ॾेई मोकिलियईं, जिन में पाण फरमायईं त हुसैन बिन अली जे तरफ़ां कूफ़ा ऐं इराक़ जे रहाकुनि खे मालूम हुजे त तव्हीं मुंहिंजे एॾां अचण लाइ असां ॾे हज़ारे ख़त लिखी चुका आहियो, जिन ते असां ध्यानु ई कोन ॾिनो। उन ध्यानु न ॾियण मां मुंहिंजी मुराद हीअ हुई त जेसीं ताईं हयाती अथऊं तेसीं ताईं काबतुल्लाह शरीफ़ जी भर न छॾियूं। मगर हींअर अव्हांखे यज़ीद वग़ैरह जे ज़ुल्म जूं शिकायतूं ज़ाहिर थियूं आहिनि। तंहिं करे इनशाअल्लाह आउं जल्द तव्हां वटि ईंदुसि। फ़िलहाल मुस्लिम बिन अकील खे पंहिंजे हिन ख़त सां अव्हां ॾांहुं मोकिलिजे थो जो अव्हांखे कूफ़े जी जामे मस्जिद में निमाज़ पढ़ाईंदो रहंदो ऐं अव्हां जा फ़ैसिला शरीयत मूजिबि कंदो रहंदो ऐं नेमान बिन बशीर अव्हां ते हुकूमत कंदो रहंदो। जनाब मुस्लिम बिन अकील इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन जो ख़त साण करे 2 फ़र्ज़ंदनि सां लिक छुप में कूफ़े ॾांहुं रवानो थियो ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन बे कूफ़े वञण जी तयारी करणु लॻा।